सिंधु माथिरी ते रिसर्च जे सिलसिले में रुख सिंधी सां मुखातिब आहियां। पाण हिन वीलाग में आर्यन जे हमले वारे मफ़रूज़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में ॿुधाईंदासीं त ऋग्वेद में जिन आर्यन जो ज़िक्र आहे उहे केरु। छा आर्यन जो सिंधु माथिरी ते हमिलो थियो हो, उन जा सबूत ऋग्वेद में मौजूदु आहिनि या न। सुवाल पैदा थिए थो त अंग्रेज़नि ऐं यूरोपी माहिरनि खे कंहिं ॿुधायो। असां उन्हनि अंग्रेज़ ऐं यूरोपी माहिरनि खां पुछण था घुरूं त तव्हांखे कंहिं ॿुधायो त आर्यन सिंधु माथिरी ते हमिलो कयो हो, उनखे क़दीम दौर में पंहिंजी बेटकित बणायो सिंधु माथिरी खे। छा खेनि अहिड़ी का साबिती बरसगीर जे क़दीम आसारनि, क़दीम तारीख़, तहज़ीब, लोक वरसे या मज़हबी किताबनि मां मिली हुई? जंहिंजो जवाबु हुननि वटि कुझु बि न आहे, न खां सवाइ को हुननि वटि जवाबु न आहे। बरसगीर सिंध हिंद जा क़दीम मज़हबी किताब वेद आहिनि, जिन में अहिड़ी का बि साबिती मौजूदु न आहे त हिन खिते ते इन दौर में ॿाहिरां आयल कंहिं माण्हुनि जे गुरूअ या नस्ल हमिलो करे कब्ज़ो कयो हुजे। सिंधु माथिरी में हिंदू धर्म जा मज़हबी किताब 4 वेद सिंधु सभ्यता जे पोते पवण वारे दौर यानी 1500 क़िबल मसीह तहरीर कया विया, जिन में ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद शामिल आहिनि। इन्हनि चइनी वेदनि खे दुनिया जूं क़दीम खां क़दीम लिखतूं करार ॾिनो वञे थो। हाणे हिते त आर्या लफ़्ज़ हुननि में जेको इस्तेमालु थियल आहे, ऋग्वेद में उन आर्या लफ़्ज़ जी माना छा आहे? असल में आर्या संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना को नस्ल न पर इज़त वारो या नोबेल माण्हू आहे। इंडिया जे अमारकोशा जे सन 450 जे संस्कृत लफ़्ज़नि जी लुगत में आर्या लफ़्ज़ जी हिन रीति सम्झाणी ॾिनी वई आहे, यानी आर्या इहो शख़्स आहे जेको कंहिं ऊचे ख़ानदान मां हुजे, सुठो इख़लाक़ रखंदड़ हुजे ऐं भलो वर्ताव रखंदड़ हुजे। साॻी तरह हिंदुनि जे धर्मी किताब रामायण में बि रामा जे वर्ताव बाबति हीअं लिखियलु आहे। तव्हां ॿुधो, आर्या इहो आहे जेको सभिनी में बराबरीअ जो वर्ताव कंदड़ हुजे ऐं सभिनी खे प्यारो हुजे। हाणे ॿाहिरि जेको हमिलो करे माण्हू ईंदो उहो प्यारो त कोन हूंदो, सभिनी में बराबरी वारो वर्ताव न कंदो। उनजे आॾो जेके ग़ुलाम हूंदा उन्हनि जी, हू कीअं उन्हनि सां बराबरी वारो वर्ताव कंदो, कीअं उन्हनि जी इज़त कंदो। अहिड़ी तरह ऋग्वेद में बि 36 भेरा आर्या लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, पर इहो कंहिं नस्ल लाइ इस्तेमालु थियल न आहे। अचो त ॾिसूं ऋग्वेद में आर्या जो लफ़्ज़ इस्तेमालु कीअं थियल आहे। ऋग्वेद में लिखियलु आहे त आर्यन जा ॿार मशअल वांगुरु सरबराही कंदड़ आहिनि। हिते मशअल लफ़्ज़ अक़ीदत जे निस्बत सां इस्तेमालु थियल आहे, अक़ीदो। ऋग्वेद में आर्या इन्हनि माण्हुनि लाइ क़त बांधो विया जेकी हिकु तय कयल समाजी निज़ाम यानी तौर तरीक़नि जी पैरवी कंदड़ आहिनि। आर्या ऐं अण आर्या माण्हुनि जी परख इन तय कयल कोड ऑफ कंडक्ट तहत कई वेंदी हुई। जेको माण्हू ऊचे ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ हूंदो हो, सुठो इख़लाक़ ऐं वर्ताव रखंदड़ हूंदो हो, ईमानदार ऐं माण्हुनि सां बराबरी जो वर्ताव कंदड़ हूंदो हो, उनखे आर्यो कोठियो वेंदो हो। ऐं उन जो बदल जेको किरदार जो मालिक हूंदो हो माण्हू, उनखे अण आर्यो अण सुधरियल तसवर कयो वेंदो हो। इन जी वधीक बहितर तशरीह हिंदुनि जे धर्मी लिखतुनि मुनो धर्मा शास्त्रा ऐं मुनो समर्ति में थियल आहे। अॻिते हली इहे तसवर मज़हबी ऊच नीच ऐं तबक़ाती शिकिल इख़्तियार करे विया, आर्या या अण आर्या। इन करे इहो सम्झणु त ऋग्वेद ऐं ॿियनि मज़हबी लिखतुनि में आर्या लफ़्ज़ कंहिं नस्ल या क़ौम तौरु इस्तेमालु थियल आहे ग़लति थी थो। वेदनि, उपनिषदनि समेत पुराण में किथे बि आर्यन ऐं दरावड़नि में वेड़ ऐं इख़्तिलाफ़नि जो ज़िक्र मौजूदु न आहे। हिंदुनि जा मज़हबी किताब मनुस्मृति में आर्यन जे देश जूं हदूं हिमालय जबल, बंगाल जे उपसमुंड ऐं अरबी समुंड जे विच में ॾेखारियल आहे।
ऋग्वेद मूजिब आर्या 7 दरियाहनि वारे मुल्क में रहंदा हुआ। ये 7 दरिया गंगा, जमुना, सरस्वती, सतलज, रावी, चुनाब, झेलम हुआ। श्री औरोबिंदो मूजिब वेदन में आयल आर्या लफ़्ज़ कंहिं नस्ल जी नुमाइंदगी नथो करे ऐं न वरी इंडिया में ॿिनि सक़ाफ़तुनि जी निशानदेही करे थो। पर इहो लफ़्ज़ उर माना हरम यानी बनी खेड़ींदड़ तौर इस्तेमाल हेठि आयल आहे। माना जेके बनी खेड़ींदा हुआ उहे आर्या थिया। हरम हर उर। NS राजाराम मूजिब जर्मन क़ौम परस्तनि तरफ़ां अदा कयल किरदार ते ॻाल्हाइण खां अॻु इहो ॾिसण ऐं सम्झणु घुरिजे। माना जर्मन क़ौम परस्तनि जेको किरदारु अदा कयो आहे उन ते ॻाल्हाइण खां अॻु इहो ॾिसण ऐं सम्झणु घुरिजे त इन आर्या लफ़्ज़ जी माना छा आहे। आर्या हिंदुस्तान में हज़ारे सालनि खां रहंदड़ हुआ। आर्या लफ़्ज़ जो यूरोपियन ग़लति इस्तेमालु कयो। आर्यन जे परॾेह खां अची सिंधु माथिरी ते कब्ज़ो करणु, सिंधु सभ्यता खे तबाह करण वारो नज़रियो यूरोपियन जी ताज़ी ईजाद हुई। इन नज़रिए जी हिंदुस्तान में क़दीम मागन जी दरियाफ़्त ऐं खोटराइण समेत पुराणे रिकॉर्ड मां को बि सबूत या हिमायत न मिली आहे। साॻी तरह आर्यन जे हिक नस्ल वारे नज़रिए खे बि हिंदुस्तान जे आर्कियालॉजी समेत पुराणे लिटररी रिकॉर्ड मां का बि हिमायत या हथी नथी मिले। साॻी तरह भारत जे नामियारे एंथ्रोपोलॉजिस्ट ऐं यूरोप समेत इंडिया जे क़दीम ॿोलियुनि ते तहक़ीक़ कंदड़ माहिर सोजी राओ मंडाविली मूजिब ऋग्वेद में आर्यन लफ़्ज़ जो इस्तेमालु कंहिं नस्ली ग्रुप बदिरां सक़ाफ़ती लफ़्ज़ तौरु इस्तेमालु कयो आहे। ओलह जे यूरोपी मुल्कनि में 18वीं सदीअ खां अॻु किथे बि आर्यन लफ़्ज़ जो ज़िक्र नथो मिले। भला जेकॾहिं अहिड़ो को नस्ल हुयो, अहिड़े के नस्ल सिंधु माथिरी हिंदुस्तान ते हमिलो कयो हो त 18वीं सदीअ खां अॻु जेके बि किताब लिखिया आहिनि, जेके बि लिखत हुन में आर्यन जो किथे ज़िक्र हुजे त भई हीउ बि को कबीलो हुयो, नस्ल हुयो जिन वञी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क फ़तेह कया। कंहिं बि यूरोपी मुल्क जी तारीख़ या क़दीम दौर में लिखियल किताब में अहिड़ो ज़िक्र नथो मिले त यूरोप में के आर्याई नस्ल जा माण्हू रहंदड़ हुआ जिन क़दीम दौर में इंडिया समेत ईरान ऐं ॿियनि मुल्कनि ते काहूं करे उन्हनि खे फ़तेह कयो या इन्हनि मुल्कनि तरफ़ का लॾ पलाण कई हुई। कैनेडा जे माहिर विम बोर्सबॉम मूजिब मौजूदा बलोचिस्तान जे उभरंदे हिस्से वारनि माथिरनि मां शिकार ऐं पोखीराईअ ते गुज़र सफ़र कंदड़ माण्हुनि जे टोलनि सुप्ता सिंधु माथिरी तरफ़ लॾ पलाण कई। हिननि माण्हुनि सुप्ता सिंधु माथिरी में पोखीराही करणु शुरू कई। इन करे खेनि आर्या यानी ज़मीन खेड़ींदड़ ऐं पोखीराही कंदड़ सॾियो वियो ऐं संदन खिते खे आर्यन जो खितो या ज़मीन करार ॾिनो वियो। महरगढ़ में रहंदड़ ही माण्हू तहज़ीब जा इब्तिदाई ॾाका उते ई तय करण बैदि सुप्ता सिंधु माथिरी में शानदार शहरी तहज़ीब जो हिसो बणिजी विया। 1850 क़बल मसीह में आर्या लफ़्ज़ इज़्ज़तदार, ज़मीन रखंदड़ या पोखीराही कंदड़ तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो। माना उन माण्हूअ खे जेको ज़मीन पोखींदो हो, माना ॾोकड़ पैसे वारो हो त उहो इज़त वारो हो, ग़रीब हुजे हा त उनजी का इज़त ई कान्हे। यूरोपी माहिर हिंदू मज़हब ऐं वेदनि जो ख़ालिक़ ॿाहिरां आयल आर्यन खे करार ॾियनि था, यानी बेटकी राज क़ाइमु कंदड़ अंग्रेज़नि आर्यन जे हमले जो बेबुनियाद मफ़रूज़ो क़ाइमु करे हिन खिते जे माण्हुनि खे संदन क़दीम मज़हब हिंदू धर्म ऐं क़दीम किताबनि वेदनि जी मालिकियत में बेदख़ल करे छॾियो। चओ बाबा इहो मज़हब तव्हांजो कोन्हे, इहे किताब तव्हांजा कोन्हनि, छाजे करे जो तव्हां हितां जा आहियो, असां ॿाहिरां आयासीं, इन्हनि ई असांजे वॾनि ई इहे तव्हांखे किताब ॾिना, इहो धर्म ॾिनो। जेकॾहिं वाक़ई आर्यन सिंधु माथिरी ऐं भारत ते हमिलो करे उन ते कब्ज़ो कयो हो ऐं आर्यन ई वेद तहरीर कया हुआ त आख़िर इन्हनि चइनि वेदनि में इन हमले ऐं कब्ज़े जो किसो मौजूदु छो न आहे। हिंदुनि जे क़दीम मज़हब, कल्चर, सक़ाफ़त, रीतुनि रस्मुनि
मां अहिड़ियूं साबितियूं छो नथियूं मिलनि जंहिंसां इन नज़रिए या मफ़रूज़ खे सघ मिले। न फ़क़ति इन दौर जे क़दीम तारीख़, आर्कियालॉजी ऐं लिखतुनि में अहिड़ो को बि सबूत नथो मिले, पर इन बैदि बि उन खां पोइ बि सदियुनि ताईं हिन खिते जे लिखियल आगाटियुनि, तारीख़ुनि, क़दीम किताबनि, किस्सनि, लोक वरसे में अहिड़ा सबूत मौजूदु छो न आहिनि। किथे त का ॻाल्हि थियल हुजे, मुख़्तलिफ़ तारीख़ूं जेके उन खां पोइ लिखियूं वयूं उते त हुजे त बाबा हिते आर्या आयो आहे, इन्हनि हिते हमिलो कयो, कब्ज़ो कयो, जंहिंमां इहा साबिती मिले। इन्हनि किताबनि मां, पुराणनि किताबनि में अहिड़ी का साबिती हुजे जंहिंमां ख़बर पवे त 1500 क़बिल मसीह बैदि आर्यनि हिन खिते ते कब्ज़ो करे उनखे न फ़क़ति पंहिंजे मातहत कयो हो, पर हिन खिते जे माण्हुनि खे हिंदू धर्म ऐं संदन क़दीम मज़हबी किताब वेद बि तोहफ़े तौरु फ़राहम करे मथिनि एहसान कयो हो। सिंधू सभ्यता जे दौर बैदि ॿुद्ध धर्म ऐं जीन धर्म जे क़दीम तारीख़, रवायतुनि ऐं लिखतुनि मां अहिड़ी का बि साबिती न मिली आहे। उन्हनि में त का हुजे, अहिड़ी का बि साबिती न मिलणु इन हथ ठोके नज़रिए खे वाक़ो करे थो। वेदनि जे ज़माने खे अॼु 3500 साल खां मथे अरसो गुज़री चुको आहे। इन्हनि 3500 सालनि दौरान बरे सगीर में लिखियल तारीख़, तारीख़ी कुतबनि, सक़ाफ़ती ऐं मज़हबी लिखतुनि, किस्सनि, कहाणियुनि, शाइरी ऐं कहावतुनि में इन क़िस्म जो ज़िक्र छो कोन मौजूदु आहे। ख़ुदि अंग्रेज़नि, जर्मननि ऐं ॿियनि यूरोपी आर्कियालॉजिस्टनि खे पंहिंजे बैठकी दौर में हिन खिते जे क़दीम आसारनि जे खोटाइण मां अहिड़ा सबूत छो न हथ आया जंहिंमां संदनी इन मफ़रूज़ खे सघ हासिल थिया। आख़िर 19वीं सदीअ में यूरोपी माहिरनि खे इहो किथां नज़ूल थियो त नंढे खंड ते 3500 साल अॻु संदन अबनि ॾाॾनि कब्ज़ो करे हिते हिंदू मज़हब जो वजूद अमल में आंदो ऐं पंहिंजनि असलूकनि वतननि बदिरां हिते अची सीड़जी हिंदू धर्म जा क़दीम किताब वेद लिखिया। माना ओॾे कोन लिखिया, उते अहिड़ी को माना को शायदि कान थी मिले, हिते अची सभु कुझु कयो। जेकॾहिं 3500 साल अॻु नाम निहाद आर्या नसुल एतिरो ई सुधरियल, लिखियो पढ़ियो, ख़तरनाक हथियारनि सां हथियारबंद ऐं जंग जो इल्मु ॼाणंदड़ हुयो त संदन इन हिरफत ऐं चालाकीअ जूं साबितियूं संदन पंहिंजनि असलूकनि वतननि मां हथ छो न आयूं आहिनि, जॾहिं त उहे वतन ई कोन्हनि खे। अहिड़नि वतननि जी बि शायदि न मिली आहे, साबितियूं किथां मिलनि। छा आर्यनि जे आगाटनि जेके हू चवनि था यूरोपी माहिर त उन्हनि जे आगाटनि वतननि फलाणनि वतननि मां आया, भला उते ई आर्कियालॉजिस्टनि खे का अहिड़ी साबिती मिले न जंहिंसां सदन इन मौक़िफ़ खे हथी मिली सघे। यूरोपी महक़िक़नि ऐं ॿोली माहिरनि तरफ़ां आर्यनि जो सिंधू माथिरी में अचणु ऐं हितां जे असली बाशिंदनि खे ग़ुलाम बणाए उन्हनि जो क़त्लेआम करणु या मिड़नी माण्हुनि खे सिंधू माथिरीअ मां नेकाली ॾेई छॾणु या संदन समूरी तहज़ीब उन जे शहरनि ऐं वसदियुनि खे मुकमिल तौर फना करे छॾण वारो तसवर हिकु मफ़रूज़ो नाटक ऐं कूड़ आहे। आर्या न का क़ौम, न वरी को कबीलो या को माण्हुनि जो गुरू हुयो। इन करे इहो तसवर करणु त सिंधू सभ्यता जो ख़ात्मो नाम निहाद आर्या कबीलनि आंदो अकुली ऐं साइंसी बुनियादनि ते बीठल न आहे। आर्या असल में का क़ौम, कबीलो या नसुल न हो, पर सिंधू माथिरी में रहंदड़ माण्हुनि जो हिकु तबिक़ो हो। आर्या इहे माण्हू सरबा हुआ जेके हारपो कंदा हुआ। हारियुनि खे मोहन जे दड़े जे दौर खां वठी हिंदू धर्म जे उरूज वारे दौर ऐं उन खां पोइ बि आर्या चयो वेंदो हो, जॾहिं त हारपो न कंदड़नि खे अणसुधरियल यानी अण आर्या चयो वेंदो हो। हिंदुनि जो देवता हरि असल में हर मां निकितल आहे, हर, ऐं आबादी जो देवता जेको आहे उनखे आबादीअ जो देवता तसवर कयो वेंदो आहे। इन करे सिंधू माथिरीअ में आबादी ऐं ख़ुशहाली जी इलामत तौरु सिंधू माथिरी में आबादी ऐं ख़ुशहाली जे इलामत तौरु हारियुनि खे आर्या हारिया कोठियो वेंदो हो।
संस्कृत ज़बान में भी आर्यन जी माना ऊंची ज़ात, शरीफ़ ऐं आज़ाद आहे। संस्कृत ज़बान में आर्या लफ़्ज़ कंहिं नस्ल, क़बीले या क़ौम जे नाले तौरु कतब न आयो आहे। जीअं यूरोपी मुहक़क़नि हिकु मफ़रूज़ो क़ाइमु करे तारीख़ में आर्यन जो अफ़सानो घड़े शामिल कयो। यूरोपी मुहक़क़नि तरफ़ां आर्यन जो अफ़सानो घड़ण पोयां बि नंढे खंड जे माण्हुनि खे ग़ुलाम रखण जो हिकु नफ़्सियाती हुर्बो हो। यूरोप ख़ासि करे जर्मनीअ जा माण्हू पाण खे आर्या यानी सुधरियल नस्ल जो सम्झंदा हुआ ऐं बरसगीर ते पंहिंजे कब्ज़े खे जाइज़ ॼाणण लाइ हिननि हितां जी तारीख़ खे मुसक़ करण जी कोशिशि कई। अंग्रेज़ मुहक़क़नि ऐं हुक्मराननि पाण खे आर्यन जा वारिस ॼाणाए दुनिया आॾो ऐं ग़ुलाम क़ौमुनि आॾो इहो साबित करण जी कोशिशि कई त हू क़दीम दौर खां वठी सुधरियल ऐं ताक़तवर हुया। हिननि सॼी दुनिया खे तहज़ीब याफ़्ता बणायो। सदन कमज़ोर क़ौमुनि मथां कब्ज़ो जाइज़ हुयो, छो जो हू तहज़ीब जा आलमबरदार हुआ ऐं दुनिया खे मुहज़ब करण लाइ माज़ीअ जियां पंहिंजे अबनि ॾाॾनि आर्यन जियां ॿीहर निकिता हुया। आर्या हारपो कंदड़ माण्हू को ॿाहिरां आयल नस्ल जा माण्हू न हुया, पर हू सिंधु माथिरी जाई असलूका रहवासी हुया। हिननि माण्हुनि 2000 क़बल मसीह में इंडिया जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण कई। ऋग्वेद में भी इहो ई लिखियल आहे त आर्या पाण खे सुप्ता सिंधु माथिरी या रीजन जा रहवासी करार ॾियनि था। सुप्ता सिंधु माथिरी, सुप्ता सिंधु इन ई जाग्राफियाई खिते ते मुश्तमिल आहे जेको सिंधु सभ्यता जो जाग्राफियाई खितो आहे। ऋग्वेद बद लिखियल ॿियनि वेदनि में भी इहो ई लिखियल आहे त इन्हनि आर्यन यानी हारपो कंदड़ माण्हुनि सुप्ता सिंधु खां गंगा ऐं जमुना माथिरियुनि तरफ़ लॾ पलाण कई। जॾहिं ऋग्वेद में ज़िक्र हेठि आयल आर्या पाण खे सुप्ता सिंधुअ जो रहवासी था करार ॾियनि, त पोइ आख़िर इन ॻाल्हि ते ॻंढ छो ॾिनी वई आहे त हू हिन खिते जा असुलूका बशिंदा न हुआ। हू पाण था चवनि असां हितां जा आहियूं। ऋग्वेद में किथे बि आर्यन पाण खे सुप्ता सिंधुअ खां सवाइ कंहिं ॿिए मुल्क या खिते जो रहवासी करार न ॾिनो आहे। भला हू पंहिंजे किताबनि में लिखियल आहे त असांजा अबा ॾाॾा फलाणे हंधि रहंदा, असां उतां हिते आयासीं, असांजा अहिड़ा वतन जेके ख़ूबसूरत हुया उन्हनि खे छॾे अची हिते भारत सिंधु माथिरे में निकितासीं। न वरी वेदनि में किथे इहो लिखियल आहे त आर्या यूरोप या सेंट्रल एशिया खां आया हुया। वेदनि में भला ॿुधायो त ॿिया यूरोपी हुया या सेंट्रल एशिया में आया, उन पाण त लिखनि हा। वेदनि में आर्यन तरफ़ां पंहिंजे मादरे वतन सिंध ऐं उन जे सदा वहंदड़ दरिया सिंधुअ जे शान में गीत लिखियल आहे, सिरजियल आहे। आख़िर आर्यन खे सचो छो नथो सम्झियो वञे? उन्हनि जी पंहिंजी कयल दावा खे तस्लीम छो नथो कयो वञे त हू हिन देश जा असुलूका रहवासी हुया। हू किथां ॿाहिरां न आया। ॿाहिरियों माण्हू फ़तेह कयल इलाइक़े जे माण्हुनि जी तारीफ़ न कंदो आहे, फ़तेह कयल इलाइक़े खे ख़ूबसूरत करार न ॾींदो आहे, पंहिंजो वतन करार न ॾींदो आहे ऐं उन सां मोहबत न कंदो आहे। पर ही पंहिंजे वतन सां मोहबत कंदड़ हुआ, इन करे ही हितां जा माण्हू हुया, हारी हुया। ही सॼो मसइलो तबक़ाती आहे। पाण ईंदड़ वीडियोज़ में हिन ते बि ॻाल्हाईंदासीं। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।